सदर आसिफ अली ज़रदारी जी तुर्क सदर रजब तैयब उर्दगान सां मुलाकात। आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान तुर्की में थोरो वक्त तरसियो। इस्तांबुल हवाई अॾे ते सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्क सदर सां मुलाकात कई। ॿितरफ़नि लाॻापनि गॾियल दिलचस्पी जे मुआमलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म ॿिन्हीअ जे दौरे ते अॼु गॾियल अरब इमारात रवानो थींदो। शहबाज शरीफ दुबई में वर्ल्ड गवर्नमेंट समिट खे ख़िताब कंदो। पड़ी खाते जे तर्जमान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़्तलिफ़ अख़बारनि सां मुलाक़ातूं कंदो। सुप्रीम कोर्ट में 8 जजनि जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु थींदो। चइनी हाई कोर्ट्स मां 5 सीनियर जजनि जे नालनि ते वीचारियो वेंदो। वकीलनि जा 6 नुमाइंदा तंज़ीमुनि जुडिशियल कमीशन इजलास ख़िलाफ़ हड़ताल खे रद्द करे छॾियो। अॼोके सॾाइल इजलास जी मुकमल हिमायत पाकिस्तान बार, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, पंजाब, सिंध, केपी ऐं बलूचिस्तान बार पधिरायूं जारी करे छॾियूं। अमेरिकी सदर गज़ा खे ख़रीद करण ऐं उन जी मिल्कियत वारे बयान ते क़ाइम डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त विच ओभर जे ॿिनि मुल्कनि खे ज़मीन जो कुझु हिसो ॾियण ते गौर करे सघिजे थो त जीअं उते ॿीहर रिडावत में मदद मिली सघे। फ़लस्तीनियुनि जो ख़्यालु रखियो वेंदो। ओभर तरफ़ वारा मुल्क फ़लस्तीन खे पनाह ॾियण लाइ राज़ी थी वेंदा। हमासी डोनाल्ड ट्रंप जे बयान जी मज़म्मत। पंहिंजी ज़मीन ते कंहिंजो बि कब्ज़ो थियण न ॾींदासीं। तर्जुमान।